ताक़तवर ऐं ज़ालिमनि जे लाइ हिकिड़ो पैगाम। ताक़तवर खे ताक़त आहे, दौलत आहे, कुर्सी आहे, उनखे दोस्त आहिनि, उनखे पावर वारा माण्हू आहिनि, उहो सभु कुझु करे सघे थो। कंहिं ग़रीब जी ज़मीन ते कब्ज़ो करे उनखे हासिलु करे सघे थो, कंहिं ग़रीब खे मारे पंहिंजी गाॾीअ हेठां लताड़े उनजो खून लोढ़े सघे थो, सभु कुझु करे सघे थो। हिन दुनिया जे जेके बि अदालतूं आहिनि उन सभिनी मां पाण खे आज़ादु बि करे सघे थो। उन जा दोस्त वाह वाह बि करे सघनि था त तूं वाक़ई फ़लाणे खे मारे उनजी ज़मीन ते कब्ज़ो कयो, फ़लाणे जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो, फ़लाणे जी फैक्ट्री हासिलु कई ऐं तोखे कुझु बि न थियो। उनजे ताड़ी बि वेही वॼाईंदा महफ़िल में, यार हीउ माण्हू पावरफुल आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, यादि रखिजो, तव्हां ज़ालिम आहियो, तव्हां ताक़तवर आहियो, तव्हां वटि कुर्सी आहे, तव्हां वटि सपोर्ट आहे, तव्हां सभु कुझु करे सघो था, पर जंहिं ॾींहुं अलाह जी रसी उनखे सट आई न, ऐं तव्हांखे जॾहिं पंहिंजी औलाद खणी वञी हॉस्पिटल में रखियो, जॾहिं तव्हांजी औलाद तव्हां ते करोड़े रुपया ख़र्चु कंदा, जॾहिं ताक़त जी रिकवरी न ईंदी, तव्हां सिर्फ़ु अखियुनि मां ॾिसी सघंदव, कननि मां ॿुधी सघंदव। ऐं को अहिड़ो ॾींहुं ईंदो, डॉक्टर तव्हांजे मथां बीही तव्हांजी औलाद खे चवंदो त असां पंहिंजी डॉक्टरी जे नुस्खे मुताबिक़ फेल थी चुका आहियूं, आई एम सॉरी, असां हिन जी रिकवरी वापसि नथा आणे सघूं। हीउ चंद ॾींहंनि जो महिमान आहे, हिन खे घरु खणी वञो, तव्हां पंहिंजे घर जा भाती हिन खे अखियुनि सां ॾेखारियो। मूंखे हाणे ॿुधायो त इहा दौलत तव्हांजे कहिड़े कम जी हूंदी? ज़ुल्म कयो आहे, तव्हां कंहिंजो क़त्लु कयो आहे उन औलाद जे करे, उहो औलाद हाणे तव्हांजे लाइ छा करे सघंदो? तव्हांजी मिल्कियत तव्हांजे कहिड़े कम जी हाणे हूंदी? हाणे तव्हांजो हितां इम्तिहान शुरू आहे। तव्हांखे हाणे इहा ज़हन में ॻाल्हि हुजणु खपे त तव्हांखे हिकु राति पंहिंजे घर में रहणु छॾिणो पवंदो, तव्हांखे पचियल मानी बि हिकु दफ़ो छॾिणी पवंदी, तव्हांखे सुबुह जो चांहि जेका पीअंदा हुआ घर में उहा चांहि बि हिकु दफ़ो छॾिणी पवंदी। तव्हां सुबुह जो रोज़ु तयारु थी शहर वेंदा हूंदव पंहिंजे कारोबार लाइ, पंहिंजे ऑफिस लाइ, ज़हन में ॻाल्हि सोचे वेंदा हूंदा अॼु फ़लाणे जी ज़मीन पई आहे, फ़लाणे जो दुकानु पियो आहे, फ़लाणो ग़रीब आहे हिकिड़ो, अॼु उनखे वञी कुटियां मारियां, उन ते कब्ज़ो कयां, अॼु इहो कमु बि तव्हांखे छॾिणो पवंदो। ख़ाली हथे तव्हांखे उते वञी दफ़न करे ईंदा पंहिंजी औलाद। हिकु मिंट बि तव्हांजी औलाद, तव्हांजा चाहींदड़, तव्हांजा मिट दफ़नाइण खां पोइ कोन बीहंदा तव्हांजी क़बर ते। तव्हां क़बर में अकेला थींदव। हाणे तव्हांजे मथां इम्तिहान शुरू थींदो। उन ग़रीब जूं कीहाटूं जिन खे तव्हां क़त्लु कयो, उन ग़रीब जूं रड़ियूं जिन जी मिल्कियत ते तव्हां कब्ज़ो कयो। हाणे इहे त थी विया सभिनी उहे माण्हू जिन्हनि ते तव्हां ज़ुल्म कयो। हाणे तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो पंहिंजनि मिटनि जो, माइटनि जो, रिश्तेदारनि जो ऐं सॻनि जो। तव्हां वटि दौलत अची वई त तव्हां सभिनी खां वधीक ख़ान थी विया आहियो। तव्हां वटि मिठी ज़बान ख़तमु थी वई, तव्हांखे नरमी ॻाल्हाइणु ख़तमु थी वियो, तव्हां माण्हुनि खे उथी हथ बि नाहे ॾिनो। रब पाक तव्हां खां उहो फ़ैसिला वठंदो त तव्हांखे अलाह पाक ॾिनो त तव्हां छा कयो पंहिंजनि सां। चलो हू त धारियो हो, तव्हांखे ज़ुल्म न करणु खपे हा, तव्हां उन्हनि सां ज़ुल्म बि कयो, ॾाढ मुड़सी बि कई, फिराड बि कयो, फ़लाणे जा पैसा आहिनि फेराए तव्हां वरिता, जॾहिं हुन घुरिया त पोइ ॾिठो वेंदो। हाणे तव्हां इस्पताल में आहियो, बीमार आहियो, हाणे तव्हां सोचींदा हूंदव त मूंखे काश हिन डॉक्टर जे लफ़्ज़नि ॿुधण खां पोइ अगरि मूंखे हिकु दफ़ो मौक़ो मिले, मुंहिंजो जिस्म कमु करे, मुंहिंजी ज़बान कमु करे, मां ॻाल्हाए सघां, कंहिंखां माफ़ी वठी सघां, कंहिं ॾे वञी सघां, त मां सभु कुझु करे सघां थो। पर यादि रखो तव्हांखे हाणे इहो मौक़ो कॾहिं कोन मिलंदो। लतीफ़ सरकार फरमायो त पोखणूं अथई त पोख, पोखणूं अथई त पोख, न त वेंदई मुद चढ़ी, जॾहिं लुणंदो सारो लोक, तूं सिकंदे हिकिड़े संग लाइ। ॾोह करें ग़रीबनि जा, मज़लूमनि जा, दुआ घुरें रब खां, उहो रब पाक बि तोखे चवंदो त अॻु में हुन खां माफ़ी घुर, हो तोखे माफ़ु करे थो त मां तोखे माफ़ु कंदुसि। तूं भले लख दफ़ा निमाज़ पढ़, जॾहिं उहो तो ते राज़ी थींदो जंहिंखे तो तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, उनजे अॻियां वञी झुक। ए ॾाढा मुड़ुस, जेसीं ताईं तो वटि ताक़त आहे, सिहत आहे, तूं पंहिंजे पेरनि ते बीठो आहीं, अखियुनि सां ॾिसीं थो, ज़बान सां ॻाल्हाईं थो, कननि सां ॿुधी थो, कंहिं ॾे वञी सघीं थो, त वञी पंहिंजा नाराज़ परचाए। न ठाहे अहिड़ी कूड़ी मिल्कियत, कुझु कमु कोन ईंदई।
जॾहिं तूं झुकंदे तुंहिंजे दिलि में सुकून पैदा थींदो। हीअ दुनिया फ़ानी आहे। हिन धरतीअ ते अलाह पाक करोड़ें अरबें इंसान मिटीअ मां ठाहे मिटीअ में मिलाए छॾिया। वॾा वॾा तुरखान जेके पाण खे सम्झंदा हुआ हथें ख़ाली विया। हीअ तव्हां पुराणा जेके क़दीमी बंगला महल जेके इहे क़िला ॾिसो था, काॾे विया इन्हनि जा मालिक? हिन साॻी धरतीअ ते हर माण्हू चए थो त हीअ शइ मुंहिंजी आहे, हीअ शइ मुंहिंजी आहे। ज़मीन ख़रीद थो करे, उहो चए थो हीअ ज़मीन मां ख़रीद कई। शायदि मूंखे लॻे थो त उहा ज़मीन उन महिल मुस्कुराईंदी हूंदी, चवंदी हूंदी त हीअ इंसानु ॾिस, जंहिंखे हिकु ॾींहुं मुंहिंजे पेट में अचिणो आहे, उहो चए थो त हीअ ज़मीन मां ख़रीद कई आहे, हालांकि इनखे मां ख़रीद कयो आहे। असां ज़मीन खे ख़रीद न करे सघंदा आहियूं। असांजी कहिड़ी औकात आहे? माण्हू कारोबार था कनि, फ्लैट था बीहारनि, महल था बीहारनि, इहे उन्हनि जूं न आहिनि। अॼु उन्हनि जो आहे त सुभाणे ॿियनि जो हूंदो। उन्हनि जे मरण खां पोइ वरी उनजी औलाद, वरी उन्हनि जी औलाद, अलाए किथां इंसानु शादी थो करे, अलाए किथां नसुलु पैदा थो थिए, अलाए किथां माण्हू था अचनि, ऐं उनजो सॼे जो हिसाबु जेको आहे न उन ठाहिण वारे खे ॾियणो पवंदो। तव्हां पंहिंजे नसुलनि जी ख़ुशीअ जे करे तव्हां पाण खे अज़ाब में मुब्तला न कयो, छो जो मुंहुं तव्हांखे ॾियणो आहे। उते अॻिते तव्हांखे अकेले वञिणो आहे। अलाह पाक जो पुछाणो ॾाढो सख़्तु आहे। हीअ ज़बान अलाह पाक मिठे ॻाल्हाइण लाइ ॾिनी आहे। हिन सां मिठो ॻाल्हायो। छा तव्हां हिन ज़बान सां मिठो ॻाल्हाए हिन जो मिठास ख़तमु थी वेंदो? छा नरम लहजे सां तव्हां ॻाल्हाए नरम लहजो ख़तमु थी वेंदो? छा तव्हां माण्हू खे कुर्ब ॾींदव, मुहबत ॾींदव, छा तव्हांजी मुहबत ऐं कुर्ब में घटिताई थींदी? छा इहे शयूं बाज़ार में मिलंदियूं आहिनि, वरी तव्हां खां घटि थी वेंदियूं त तव्हां वञी बाज़ार में वठंदव, पंहिंजा पैसा भरींदव? अलाह पाक तव्हांखे माला माल ठाहियो आहे, तव्हां पाण माला माल आहियो। तव्हां ॿियनि खे तकलीफ़ूं ॾेई करे तव्हां छा था हासिलु करणु चाहियो? दुनिया में तव्हां ताक़तवर आहियो। हलो इन शइ खे बि मञूं था त तव्हां ताक़तवर आहियो, पर तव्हां असांखे लिखी ॾियो त केतिरो टाइम तव्हां ताक़तवर रहंदव। तव्हांजो पंहिंजो सिर केतिरो टाइम? पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह